कंबर में रात देर सां वक़्फे वक़्फे सां पवंदड़ मामूली बरसात इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। नेकाल वारो निज़ाम दुरुस्त न हुअण ऐं नालियुनि जी सफ़ाई न थियण करे बरसात जो पाणी बस स्टैंड रोड, सर्कुलर रोड, पोस्ट ऑफिस जी मुखिया घिटी, भुट्टो चौक, स्टेशन रोड समेत चांडिया महला, खोसा महला, मेमण महला बरसाती पाणी शहर जे अक्सर बाज़ारुनि में बि तलाव जी सूरत में भेजी वियो आहे। पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां करोड़े रुपयनि जी लागत सां तामीर कयल गंदे पाणी जे नेकाल वारा नाला करप्शन ऐं सही प्लानिंग न हुअण सबबि पाणी नेकाल करण बदिरां उबता वही रहिया आहिनि। जॾहिं त शहर जे अक्सर रोड रस्तनि जी तामीर न हुअण, रोड रस्ता हेठि ऐं नालियूं मथे हुअण करे बिना बरसात जे बि पाणी रोडनि रस्तनि ते बीठल रहे थो। अहिड़ी सूरत हाल में हितां जा शहरी परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। चौमासे जूं बरसातूं वधीक पवण जी सूरत में शहर ॿुॾण ऐं लखें रुपयनि जो नुक़सानु थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़, कंबर।